अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे ते खिलंदे हेलो हेलो जाना आवाज ॿुधण में अचे थो जाना जाना ओ वॾा असां हिते ॻोठ च ऐलान वणासीं तेरी जाना दा नाला घिनर कोनी आइजे ॻोठ वारो कहिड़ी बि हालत में हुजो पर कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तू सब्र कर वॾा मैं सभिनी ॻोठ में घुरे खां बीठे न कोनी सभिनी ॻोठ वारनि खे इतला थो कजे त जेल मां हिकु वॾो धाड़ेल ख़तरनाक धाड़ेल टच बटन हिन ॻोठ अजब दुनिया जे ॻोठ में शामिल थियो आहे जंहिंखे जिते बि नज़र अचे हुनखे पकड़े असां जे हवाले करे ऐं वॾो वॾो इनाम वठे जीअं त हिन टच बटन खे जेकॾहिं असां गिरफ़्तार न कयोसीं त पोइ शहर मां वॾी वॾी नफ़री ईंदी ट्रकूं ईंदियूं ट्रालियूं ईंदियूं कमांडो फोर्स सां हिते ईंदियूं जेकॾहिं कमांडो फोर्स हिते पहुती त इहो अजब दुनिया जो ॻोठ तबाह थी वेंदो छा थींदो तबाह थी वेंदी हा सोचरा ऐलान हाणे करे छॾियो हाणे हीअ कर तूं वञी साहब सां मिल त मां थोरो घणो विच में ऐलान सही सही अच्छा एक होशियारी सां मुंहिंजा काम नहीं मतलब पराए घर में वञी वञी मोच हल हल ॻोठ वारो जीअं त न न न बस ठीकु आहे सभिनी मुलाज़िमनि खे डंडा ॾेई छॾ ऐं बीहारे छॾ अलर्ट थी बीहनि हमरा अलर्ट लॻा पिया आहिनि रुगो पाछो ॾिसंदा न ईअं डंडा ठोकींदा जो ईअं ॼण ट्रक मां रिढ किरी अड़े जेकॾहिं का बि उगरी मुंडी नज़र अचे न त देरि न कनि बहाए कढनिसि हारे सजब खान मां त नंढड़ा नंढड़ा सोराख बि बंदि करे छॾिया आहिनि जीअं उतां तिॾ बि न गुज़रे अञा छा कयां अड़े ठीकु आहे मोहतार तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झो नथा अहिड़ा ॾोहारी भितुनि मां हिन सोराखनि में ॾिसंदा आहिनि त ॾिसूं त छा था कनि तव्हां हिन खे सुञाणो कोन था ॾोहारी वॾा ख़तरनाक हूंदा आहिनि छाजे करे जो आऊं यहाँ कमदार कंडो हेड़ो हणंदो यहाँ डंडो भली पियो हुजे हा ठीकु आहे बसि हाणे ॿियो बचाए रख सभु हिते ॻाल्हाईंदे छा साईं मिड़ी आदत आहे मूंखे घणी ॻाल्हाइण जी हलूं ॻोठ वारनि जो वाह सां हलायूं त कनि छा थो पियो थिए साईं फिक्र न कयो कंहिंसां ज़िक्र न कयो सॼो बंदोबस्त मूं करे छॾियो आहे ठीकु आहे हल अचो हलूं भला हलो ॻोठ वारो होशियारी कयो पंहिंजा घर संभालो पंहिंजो पाण खे संभालो छो जो टच बटन वॾो ख़तरनाक कैदी आहे जेको शहर मां फरार थी असांजे हिन अजब दुनिया जे ॻोठ में पहुतो आहे होशियारी कयो ऐं पंहिंजो पाण खे संभालो वॾो ख़तरनाक वॾो ख़तरनाक ॻोठ वारो टच बटन खां बचो होशियारी कयो ॻोठ वारो होशियारी कयो टच बटन खां ग़लती ॻोठ वारो होशियारी कजो मुसीबतियूं सूरियूं कोन थियूं थियनि कोठियूं किरी पयूं आहिनि फसल ॻोठ में थिए कोन थो वरी हे मथां मार पइनि जेके धाड़ेल बटण हलाए इहे बचे था हिन ॻोठ में पनाह वठनि ग़रीब माण्हू छा थियो छा ख़बर थी ख़बर अहिड़ी थी पढ़ो आयो आहे त इहो ॾोहारी अचे त घणो थियो आहे अड़े न ॻोठ में लिकियो आहे हुन करे मां कीमती सामान पियो अॾु कयां भले वॾो कीमती सामान आहे पौंडर ऐं बुर्श छिके 150-200 रुपए थींदो अरे खपती या पुट हीअ मुआरी पाकी न तो वारे जाए जे खिड़ीअ ते फिरी तूं वतने पाण आंगू ॾींदो मुंहिंजे जाइ जो नालो न वठ इहे भई न छॾियां शीशा बिशा तूं शीशा भञंदे मां वरी तोखे बख्श कंदसि हा इहो अरे यार आचार यार कमाल यार विढ़ण जो टाइम नाहे पाण में ॿधी कयो जीअं इहो ॾोहारी हथ थिए ऐं असां हुनखे पकड़े पुलिस खे ॾियूं असांजो छा वञे
ॾोहारनि खे वञी पाण पुलिस पकड़ींदी। शायद कमाल सही तो चवे हुन ॾोहारी वटा लाइ कहिड़ा हेलीकॉप्टर किथां ईंदो हो जेके हंध हिते त घुमण आयो आहे त हू जेके हथियार हुजनि हणी असांजूं खेकड़ियूं हू जेके खैरपुर खंदियूं खणी छॾे मां चवां थो त हॼो हिको असां टई ॼणा इहो कमु कोन करे सघंदासीं। जेकर ॿिया ॻोठाणा इन कम में शामिल थिया त ठीकु आहे, न त असां बि पासो वठी वेही रहंदासीं। हा ईअं बि ठीकु आहे। हलो त ॾिसूं हली त ॻोठ वारा किथे गॾु थिया आहिनि। देर न कयो बस हलो हिनखे कुर्सी अरे कुझु त सब घरनि में कोन अगर छपी वेंदो त ॾोहारनि खे केरु पकड़ींदो? मां अकेलो। बाबा जिथे न ॻोठ जी इज़त जो मसलो हुजे उते गॾिजी ॾोहारी खे कबू कबो। वहड़े वा बगा बागड़ी ॾोहारीअ खे असां पकड़ियूं, बाक़ी पुलिस छा कंदी? कपिड़ा धोंदी। हा बोलू मवाली सही थो चए, रेस अजब खान जो नौकर आहीं, वञी रेस जी मालकी कर। अरे मां को अकेलो नौकर हां सजा गंजो न रेस अजब खान सां नौकर हो जो आहे वांदो कम सॼो ॾींहुं करे कोन कमदार डंड। अरे बाबा ॿुधो ॻाल्हि, मां त चवां थो सभु ॻोठारा गॾिजी इन ॾोहारी खे पकड़े ऐं पुलिस जे हवाले कयूं त बाबा वॾो गंदो थींदो। ॻाल्हि त लख जी कई अथई गुल, वारो कयो वञी पुलिस सां मिलो। अरे मोलू मवाली असां पुलिस सां वञी मिलूं, तूं काॾे वेंदे? यार असांखे बख़्श कयो त बहितर आहे। हरू भरू वाली जो लाचार हुजे झड़े में हरू भरू का ॿ टंग ज़र्ब जी पवंदी। मवाली माण्हू आहे कुंफर बथ कोन ईंदा। न त पुलिस जो ऑपरेशन बाबा गिची में पइजी वेंदो। बगो पगड़ी त सघंदा आहे इन टच बटन खे धो ते कबो इते रखो न इहो टच बटन टच। ॻोठ वारनि खे सॼी हक़ीक़त जी ख़बर आहे त हिन ॻोठ में हिकिड़ो ॾोहारी लिकियल आहे। सही जंहिंखे असां सिर्फ़ु पुलिस वारा ॻोल्हींदासीं त सरकार जो टाइम ख़तम थी वेंदो। सही है। ऐं ॿी पुलिस ऐं अटाला हिन ॻोठ ते हमिलो कंदा, पोइ जेके मुआ जेके बचा हरू भरू खामखा। सही उन करे मूं ऐं सूबेदार गॾियल फ़ैसिलो कयो आहे। रेसा जेको बि तो फ़ैसिलो कयो हूंदो उहो सही हूंदो। हाणे असां सभई बग़ैर कंहिं देर जे टिन माण्हुनि जो टोलो ठाहे ॻोठ में माकड़ वांगुरु पकड़जी ईंदासीं। जीअं ॾोहारी टच बटण खे जल्दी ॻोल्हे कानून जे हवाले कयूं ऐं पुलिस जे वॾे ऑपरेशन खां बची सघूं, न त बा नुक़सान थींदो। हा रेस मां हिन ॻोठारनि खे इहा ई ॻाल्हि पियो सम्झायां त कम खे पटियो। अरे हेॾे रेस अजब खान जॾहिं बीठो आहे तूं केरु थींदो आहीं फ़ैसिले करण वारो? बंदि गोभी जा सड़ियल गुल मां या कमदार कढो अहिड़ो हण साईं डंडो जो ईअं पियो हुजे। अरे बाबा इन्हनि अंधनि गूंगनि ॿोड़नि ऐं मोगनि खे पंहिंजे पंहिंजे मूं सम्झायो। सही ऐं टोला ठाहियो, टाइम कोन्हे। सही मूंखां सिवा माई बाबा साहब मां सभिनी खे सम्झाईंदो हुजां त टोला कीअं ठाहिबा हुजनि। अरे बगा भागड़ी तुंहिंजी ॿोली केरु सम्झंदो? मां सभिनी खे सम्झायां पर 100 खन ॿियो नशे पते जो। रेसोड़ा
तव्हां रुगो पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो भई असांजा कन खुलियल आहिनि भाऊ खदब पंहिंजो ॿुधाई कन खुलियल आहिनि सूबेदार साहिबु मां हिन सभिनी ॻोठाणनि खे सम्झायां थो त टोला कीअं ठाहिबा आहिनि तव्हां बिल्कुलु बेखुटका थियो 1 2 2 2 4 3 2 6 सॼो ॻोठ मुंहिंजे पोयां आहे जेल मां त बची आयो आहियां पर हिन ॻोठ वारनि खां बचां छल किथे वञी लिखां कंहिं घर में जल्दी पंहिंजो नालो ॿुधाए लॻे थो कि वेसर जी बीमारी आहे ऐं हिन मां फ़ाइदो वठां छा थो सोची मूंखे न सुञातई न मां तव्हांजे मुड़ुस जो सौट रहां थी ऐं मुंहिंजे मुड़ुस जो को सौट बि आहे छा सौट बि अथसि अलाए कोन अथसि जेकॾहिं सौट न अथसि उहो त फासी वियो आहे ऐं मुंहिंजे मुड़ुस जो को सौट बि आहे छा ऐं हुनजो मुंहिंजे मुड़ुस जो नालो त सरवर आहे हा 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 सरवर सरवर इन सरवर जो त सौट आहे न हा तो सरवर मुंहिंजो छा वञे अती कोन सुञातई असां ॻोठ में सरवर सरवर चवंदा हुआसीं त ऐं कॾहिं कॾहिं शरबत बि चवंदा हुआसीं दीदी अच्छा अच तोखे मानी खारायां मथां मुंहिंजो मुड़ुस कावड़जी न पवे ठीकु आहे दी मां ॿाहिरि वञी मिलांसि थो न न न ईअं कीअं थींदो मुंहिंजो गफ़ार ॾाढो ॾिंगो अथई चवंदो मुंहिंजी सौट खे कुझु बि कोन कराई अदी मां त तव्हांजे मुड़ुस जो सॻो सौट रहां ऐं इहो वरी गफ़ार केरु आहे गफ़ार इहो वरी केरु आहे तो जो चयो त गफ़ार ॾिंगो आहे हा हा मुंहिंजो मुड़ुस त आहे न तुंहिंजे मुड़ुस जो त नालो सरवर आहे न दी हा इहो सरवर गफ़ार ॻाल्हि त साॻी आहे न ठीकु आहे दी मां हाणे हलां थो भले 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 वञ 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 भला वञ वञ बुख बि ॾाढी लॻी आहे लॻे थो मानी विसरी वियसि छा वञ न भला ॾिसी छा थो हा दी वञा थो मानी कोन खाईंदो बसि हा हा ओ या मानी अब मानी का सवाल कौन छॾींदी अथई हले 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 पुट कोई मानी करा हले हले मुंहिंजा भाउ हले 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 अल्लाह मूंखे बचाया ओ इन टच बटण खां बचाया मूंखे मां मुंहिंजा मौला किथे आई ओ मुंहिंजा अल्लाह बचाया मूंखे बचाया मुंहिंजा मौला पियो हो ॾिस भॼन थो अचे इहो केरु आहे हाँ यार मूंखे भी टच बटन तो लगे वाकई टच बटन आयो त पोइ ठीकु आहे जे इहो टच बटन आहे त हितां पोइ बची न सघे असांजे ॻोठ मां अचो हिते लिखी हुई हाँ जगह तमामु भली आहे छा वरी कंदो मूंखे हिते ओ नो गरक करे मां मार खां पोइ तव्हां ॾिसो त मां
मिया अरे रण मां केला टाइम खपनवा ताम के टाइम नो कितिया मां ने भागा बारे घोड़ा रे मुके मारे अरे तू पकड़न वाला कितना तो कती मां तो उन दोहारी टच बटन का बोलिका ता मुजी की जे में छोज लगाओ हाणे ठीक आ किथे न अचे टच बटन करई न लोट खे गाढ़ो अचो मूंसां अम्मा अरे जुटरा का मार का पोई कलंदर को गाठो भयला खाना खा बिस्मिल्लाह पेट भरे पानी खा माइटो सही तो पंजे पैरन ते बीठो हां बाकी तुझे पैरन ते बीठो आया अरे तुझी जरूरत के थी मुझे घर में खड़ी पियो ही ई ते चई तुझा माइट ई तुझा माइट थई न माइट ना है ई वडी खट्टा टच बटन थई धारे न टच बटन अदी ई भला निभागो बोड़ो आछा घोड़ो हाँ मने घोड़े ते मुझे घर आयो हुई अची विचो भाई ए वो डोहारी थई टच बटन जे सजे कोठ में होल लगो पियो आ टच बटन बोले जो ई चंडो अची हिते विचो थई मोजा पानी खाना वो वानी तो कर हनी मोजा पागल अचई तो हेतरी नंढो ओह नो अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया बेहो कम त गलत कयो थी जो हिन भागे वेहारे मानी खाराई दी गरीबी ओ सुठो थियो जो हिन भागे के डंडो हणी बेहोश कयो थी ऐ मुखे ते हिन मोई चयो तुझा पुट गुलाम मुंजो माइट आया गुलाम न मां तुंजो मुड़स रमू बेज़बर रेज़बर रमू कर कारो मुंह जो वो तो कहे थी आ तू रमू आई ना भले भले हां हिन तुंजे वेसर जे मर्ज जो नाजायज फायदो वतो हाणे हिन कर वन रसो जा वाट खणिया हिन भागे के बधू मतावरी उठी पे भजी वनी त मां पुलिस रेस अजब खान जे हवाले कयास तकड़ो छो जो रमू रेवड़ी ना है जो के लड़के खाई वनेस हाँ तू नजर में रखीस आऊं खणी थी अचा रसो मार खुदा जी का मोए की पवे लिखी हां वो बुझा मौला मुखे टच बटन खा बचा जा या मुखे ने टच बटन खा बचा जा वो बुझा मौला किथे है ये जगह बेहतरीन इतने लिखी दो बिहार टच बटन जा सजा कहे बोले कोना भरे वाले माप ओह नो अरे कुर्बान हे जो ही में तो टच बटन उठो बैठो अरे दा ठोक फटका भाई बाबा अरे तू अरे गंजा तू ने तो नहीं बागो टच बटन तो आगे लगा कोटा कोटा मत हो जाए जे बाबा अरे बाबा अरे आलू थोड़ा तू वो की मठा में झंडे तो डंडा तो खाएंगे रे लाजमी यार माफ कजे जेकॾहिं धक सवाया लगी आ हुजनी त वो दाह त करी हां घट में घट ताम चाय में छड़ी वो दाह करे जो फला का हूं भी मिला त मुझे चाय में दिया अरे अब्बा अरे मुझे नासरा तो यार आई ने यार बाहू दा बताई हाने त बच कर भला बच कर हणी मुझा धवला करी दिया न
वश कर खुदा के बनो हाणे ॿीहर अहिड़ो कमु न कजो मूं टच बटण खे उन खे त वञी कोन मुंहिंजे पुठियां तव्हां छाला पिया न सुखो खाए लुटी खां सभिनी खे खाए हलो हलो वारो कयो ॾोहारी हथी को कंहिं वटां मट नाहे साॻो ॾोहारी बाबा मट नथो चवे कंहिं वटि थो चवे पर तोखे कहिड़ी ख़बर इहो साॻो टिच बटणा बाबा ओतिरो माण्हू आहे ॿियो त मुंहिंजे घर में घिड़ी पियो आहे ऐं मुंहिंजी माई खे त तव्हांखे ख़बर आहे वेसर जी बीमारी आहे हूअ वरी सतोरी हुनखे वेहारे मानियो ॿधी खाराए हेॾी ॾाढी मथसि देर न कयो हलो त रमू जे घर में कयूंसि सोघो गोघो न न न गोघो कोन अथसि मुंहिंजी ज़ाल बेहोश कयो अथसि बेहोश कयो अथसि बिजली जो बिल ॾेखारी न पोइ देरि न कयो रमू वारी ज़ाल वेसर जी मरीज़ आहे ईअं न त खोले छॾेसि भॼाए तूं न वॼाइजो चलिया तूं न वॼाईंदो त वरी भॼी वेंदो हा तो वटां न तुंहिंजे घर न तूं हल असां भला हेॾा अचूं बाहू चोथा कयो मां को ॿोड़ो आजा टेम चोथा ज़ायो कयो तव्हां इन पासे वञो मां हिन पासे थो वञा हलो 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 हथ में खयो आहे अदा तूं केर आहीं तोखे कें ॿधो आहे अदी मूंखे तूं नथी सुञाणी मां तुंहिंजो सॻो भाउ अदी ऐं तूं मुंहिंजी सॻी भेणी नूर भटा जो कसम आहे हे मुंहिंजा हथ ॿधल न हुजनि हा न मां कसम खणा हा हा मां तुंहिंजो सॻो भाउ मुश्ताक मुश्ताक तुंहिंजो मुड़ुसु मूंखे थी मारण थो चाहे मुंहिंजो मुड़ुसु कहिड़ो मुंहिंजो मुड़ुसु ऐं तोखे छो मारींदो आदी मूंखे मारींदो ऐं तोखे बि मारींदो न न मूंखे छो मारींदो न असांजी मिल्कियत थो फॿाइण चाहे पहिरियां मूंखे मारींदो पोइ तोखे मारींदो मिल्कियत फॿाइण मारण इहो सभु कुझु छा हाणे छा हा हा मूंखे इन करे ॿधियो आहे ॿाहिरां माण्हू वठण जो पोइ मूंखे मारे तोखे मारे पोइ कागज़नि जे सही वठंदो अभी मूंखे छॾ न त तुंहिंजो मुड़ुसु मूंखे मारींदो अलाए कीअं मारींदो मुंहिंजे भाउ खे हथ त लाहे तहिड़ो ॾंडो हणांसि यादि करे हा बी आऊं तोखे छॾां थी पोइ भॼी वञिजांइ हलिया हलिया हे हथ छोड़ती हलिया हलिया आवाज़ कर वरी हिनखे छोड़ियो अथई तोखे का ख़बर का करे ॾिजे आहे दुनिया दुनिया तूं ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तूं ॾिसंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तूं ॾिसंदे त खिलंदे अजब दुनिया तूं ॾिसंदे त खिलंदे तो सुठो नाहे कयो ॾोहारी भॼा अथई अरे न वेंदे वञसि हा हा कंदा हा हेॾां वञो मां हेॾां थो अचां इहो न वञे टच बटन कोन वेंदो तव्हां ही वञो असां हेई था वञूं
अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे 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 हाणे रेस खे ॾंडो ड्राइवर रमू पेरनि ते ज़ोर जे मथां कमज़ार अची वञे भॼ रेस माफ़ कजांइ अजब दुनिया जा ॻोठ वारा मां जंहिं ॾींहुं जेल मां मोटी आयसि न सॼे ॻोठ खे मां ॾिसी रहंदुसि इहो तो साम्हूं जो वाइदो आहे गजब कान टच बटन पकड़जी वियो हाणे जेल मां अरे छोरा ॾाढो तूं असांखे परेशान कयो आहे टच बटन नवी दे वठी हलो अल्लाह करे सचेरो हुजे न त मसलो थी वेंदो वॾो हाली त भॼी जान छॾा पोइ ॾिठो टच बटन टुटी पियो छो रेस गुज़ारियो प्याला करियो कम काट दियो गाजे में धक्का लगू तो सरे उठो काट दियो अरे मुखे खणो काॾे वठी हलो वई अस्पताल वठी हलो दादू अस्पताल में बेड ही कोन नीचे सुतो पियो जे सा तो सेवन हॉस्पिटल वठी हलो जानवर ना अस्पताल जानवर जा खड़ी को दो काली का सुन मारी काली का मथे होना अरे गाते में धक्का लगो थस यार रस्ते में वॾो तमाशो ॾिसी आयो आहियां छा जो तमाशो कहिड़ो तमाशो यार मां जीअं रस्ते मां अचां पियो ॾिसां बाबा ज्वारी हिक ॿिए खे अहिड़ा मोचड़ा पिया आणनि अहिड़ा मोचड़ा उते वरी सिपाही मुराद बची पहुतो मां त पूरो सफ़र आयो किथे आहे मथे आहे छोरो वरी मथे छा थो करे कबूतर धारिया अथई या मथे ओ चाचा मूं चयो कोन आयो आहे अमास्ते चो रणी छो थी करी मां को बोड़ो आं छा अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातनि सां मिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातनि सां मिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे